खान वाणवासी फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो। फौजी जवान सज्जाद सियाल जी शहादत जे ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। खान वाणवासी फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो आहे। फौजी जवान सज्जाद सियाल जी शहादत जी ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदासीं, खान वाणवासी फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो आहे। फौजी जवान सज्जाद सियाल जी शहादत जी ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। खान वाणवासी फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो। फौजी जवान सज्जाद सियाल जी शहादत जे ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। खान वाणवासी फौजी जवान बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थी वियो आहे। फौजी जवान सज्जाद सियाल जी शहादत जी ख़बर मिलण ते इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर हफ़ीज़ सहतो। जी हफ़ीज़ सहतो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खान वाणवासी फौजी जवान सज्जाद सियाल दहशतगर्दनि सां विढ़ंदे बलोचिस्तान जे इलाइक़े खुलदार में शहीद थी वियो आहे। पाक आर्मीअ जे जवान सज्जाद सियाल जे शहादत जी ख़बर मिलंदे ई संदसि ॻोठ में सोग वारी सूरत हाल छाइजी वई आहे। शहीद फौजी जवान सज्जाद सियाल जो मड़ अॼु खानवान भरिसां संदसि अपाणे ॻोठ ॾातूराव में पहुचंदो। शहीद फौजी जवान खे सरकारी एज़ाज़नि सां संदसि अपाणे कब्रिस्तान पीर करारो में मिटीअ हवाले कयो वेंदो। जी महिरबानी हफ़ीज़ सहतो तफ़सील ॾियण लाइ।